अदा साईं अस्सलाम वालेकुम। तव्हांजो भाउ लाल खान इंगोर जो। अदा साईं कुझु दोस्तनि जी फरमाइश हुई त असांखे सिखिया वारा मौलूद जेके अकेले में रिकॉर्ड थियल हुजनि उहे मोकिलियो। त अॼु मोकिले रहियो आहियां अखियुनि ओरण ओॾे काजा लड़ लॻी आहे। ऐं इहो पढ़त उस्ताद गफ़ूर ऐं उस्ताद रसूल बख़्श ऐं उस्ताद शेख मोहम्मद जी अकेले जी जुंगार ऐं असांजी सिखिया जे टाइम ते असांखे रिकॉर्ड करे ॾिनी हुई अकेले में। ऐं तव्हां बि ॿुधो ऐं सिखो, छो जो अकेले में गुर आसान आहे, सिखण जे लाइ बिल्कुलु आसानी थिए थी, सम्झ में अचे थो, गुरुग्राम सभ जी ख़बर पए थी, मुल्क जी ख़बर पए थी, त तव्हां बि सिखो। ऐं इहो अहिड़े नई दोस्तनि जी काफ़ी जेके सिखण वारा उन्हनि जी फरमाइश आहे ऐं उन्हनि जे लाइ ही जेको आहे सो मवाद मोकिलियां पियो। आहिस्ते आहिस्ते मूं ॾे तमामु घणो आहे, इनशा अल्लाह तव्हां ॾे मोकिले छॾींदुसि। अखियुनि ओरण ओॾही ओ काजल लॻिया रुआ रहल की ओ तोड़े डरिया वे मियाँ होत हाय होत ओ वेंदो रे है हो मुंहिंजो थल सुभान अल्लाह थल। ओ सजण याद पिया वे मियाँ होत हाय होत हो वेंदो रे है हो मुंहिंजो पहिरीं अल्लाह। ओ काजल लगिया रुआन की नकी ओ तोने
करे ओ जो समर मुंह थे होकर ओ मैं क्यों गालियों संधिया शुरू में आए गालियों को न समझा इतना सांझ शरीर में ओ कैसा की को करो रे
Ah